अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। छा नालो अथव तव्हांजो? सैद राशिद शाह। अच्छा साईं, कुझु ॾियारा अॻ में तव्हां मुंहिंजे शॉप ते आया हुयो त मूंखे नलके जी तमामु ज़रूरत आहे, बचिड़ा परेशान आहिनि, मां हिक वटि पंधु करे करे थकी पियो, छा मसइलो थियो इहो कुझु असांखे ॿुधायो। जी साईं, नलके जी ज़रूरत हुई, हिते वेठा हुआसीं अची असां पहिरियों मसवाड़ ते हुआसीं, जॾहिं जो अची वेठासीं त मां 2-3 माण्हुनि ॾे वियुमि, पंहिंजे अहल बैतनि ॾे बि वियुमि मां त उहा ग़रीब सेहत मिसकीन नलको हणाए ॾियो, पर आसरो किथां बि न मिलियो। मौलाई लॾो पोइ तव्हांजे नाले ख़बर पई, मां पोइ तव्हां ॾे आयुमि, तव्हां सां अची मिलियुमि, तव्हांखे अर्ज़ु कयुमि, पोइ हुनजी करे तव्हां माना न असां अर्ज़ु न हुकुम कंदा कयो असांखे, असां त हर भाउ वटि वञी उते पुॼंदा आहियूं। हाणे ॿुधायो तव्हां वटि माशाल्लाह नलको लॻे थो, दिलि ख़ुशि थी तव्हांजी? जी साईं जी, दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे ऐं अमड़ वारनि बि तव्हांखे दुआ कई आहे, पाकनि बि दुआ कई आहे, दिलि ख़ुशि थी, सॼी राति पाकनि बि तव्हांखे दुआ कई, ख़ुशी आहे, भलाई थी, जेकॾहिं तव्हां असांखे नलको हणाए ॾिनो आहे, ॾाढी भलाई तव्हां कई आहे। अमड़ समेत तव्हां सभिनी जो थोराए थो आहियां, पर हिन दुआउनि जा हक़दार मूं समेत ॿिया भाइर बि आहिनि। हिकु भाउ तव्हांजे लाइ सभ खां पहिरियां अमानत मोकिली हुई 5500 रुपया, पर तव्हां पाण सम्झी सघो था 5500 में नलको त कोन थो लॻी सघे, जंहिंजे करे 2-3 ॾियारा मूंखे लॻी विया। उन खां बाद ॿिए हिकिड़े भाउ नालो न ॿुधाइण शर्त ते 1000 रुपयो मोकिलियो, टे भाउ 1000 रुपयो मोकिलियो, चौथे भाउ 500 रुपया मोकिलिया ऐं पंजे भाउ 3500 रुपया मोकिलिया ऐं हिकु भाउ नलके जी मशीन वठी ॾिनी। टोटल अमाउंट इहो वञी थी वियो 15000 रुपया। छा चवणु चाहींदो उन्हनि भाइरनि जे लाइ जिन तव्हांजी हिन ॾुखे वक़्तु मदद कई? साईं उन्हनि खे मौला ख़ुशि कंदो, मदीने वारो साईं आबाद कंदो, रोज़ी में बरकत पवंदड़ मौला कंदो, पंहिंजे बचनि सां ख़ुशि हूंदा, मौला कंदो, ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा। असां अहल बैतनि जी दुआ आहे उन्हनि खे सदाईं ख़ुशि आबाद हूंदा। काफ़ी माण्हुनि खे हिकिड़ो ज़हन में इहा शइ वेहिजी वई आहे त जेकॾहिं अहल बैत आहे सैयद आहे त उहो अमीर हूंदो, उहो ग़रीब न हूंदो, ईअं छो? साईं बुखारी सेहत जेके आहिनि, असल में जेको असली बुखारी आहे उहो ग़रीब आहे, मिसकीन आहे, किथे बि हुजे उहो ग़रीब ई आहे। असां बुखारी सेहत आहियूं, असांजो मौलाई लॾो आहे, हे तव्हां पाण ॾिसो था त हेॾाऊं भित न आहे, पथरा मां ॾिनियूं आहिनि 155 5 रुपया मां न ॾिना आहिनि दुकान वारे खे, हुनखां खणी आयो, मां चयो ग़रीब सेहत आहे, हेॾो उघाड़ा मिड़ई मां जो करे पतरा ॾेखारियो, इहे पतरा ॾेखारियो नी। जी साईं, हे मां मिड़ई ग़रीब सेहत आहे, मां वाड़ ते वेठो हुउमि, पहिरीं थिए न मालिक अची बीहे वा मसवाड़ ॾे, अवा कॾहिं कमु आहे कॾहिं न आहे, तगारी जो कमु कंदो आहियां, उन हिसाब सां माना ॾाढी ॾुखियाई। उहो त हेॾो भित वारो थी वियो, पतरा ॾिनो, छत बि तव्हांजी हेठि ते आहे, पखो असां थोरो अंदरि अचो, हिकु मिंट ॾेखारियूं, हीउ पखो ॾिसो, हाणे हीउ ॾिसो, हीउ पखो आहे, हीउ त पोइ नंढड़नि बचड़नि खे धकु लॻी सघे थो, अगरि सुतो पियो हूंदो कोई बेख़्यालो हूंदो, धकु न लॻंदो हुननि खे? बसि साईं उहो त आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर हेतिरी वसीअत जो न हुई का बि, मिड़ई ग़रीब जे हिसाब सां याजो कयोसीं, वसीयत बि न हुई जो मथे कयूं आहे, अगरि हुजे हा कयूं आहे मथे। अच्छा, हाणे तव्हांजी कहिड़ी असां मदद करे सघूं था? हाणे साईं तव्हांखे बि अर्ज़ु आहे, जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि खे बि अर्ज़ु आहे त मां सां इहा मदद कयो, मां हेॾो पतरा ॾिनियूं आहिनि त मूंखे चकर सिरनि जो थिए त मां हेॾो कोट कढायां, मां मज़ूर पाण आहियां, तगारी जो कमु कंदो आहियां। घणी सिरां हुजनि तव्हांखे? साईं चकर हुजे 3000 खनि हुजनि, जंहिंमें कमु थी वेंदो, छत जो बि सॼो कमु थींदो, भित जो बि थींदो? हा साईं। मज़ूरी अगरि तव्हांखे न घुरिजे कुझु बि? न मज़ूरी न घुरिजे, मज़ूर असां पाण आहियूं, बाक़ी मिस्त्री आहे जंहिंसां कठे कमु कयो आहे, खणी हिकिड़ो ॼाणो हुनखे अर्ज़ु कंदासीं अची कमु करे वेंदो, हे बि एकादरी मिस्त्रिनि ईअं कमु कयो, 5 रुपया मूंखां न वरिता। इंशाल्लाह साईं, जेके बि दोस्त ॿाहिरि असांजा ईंदा आहिनि सलीमुल्लाह जलबाणे ॾे, सलीमुल्लाह जलबाणे हुन मसइले खे पंहिंजो सम्झंदो आहे, मां वधि खां वधि कोशिशि कंदुमि, पंहिंजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे अपील कंदुमि त 3000 सिरनि जो तव्हांजे लाइ बंदोबस्तु कनि, इंशाल्लाह जीअं थियो त तव्हां सां ॿीहर राब्तो कंदुमि, ॿियो कोई कमकार आहे त मां हाज़िर आहियां। न बसि महिरबानी तव्हांजी, इहो कमु थी वियो त वॾी ॻाल्हि आहे। बसि दुआउनि ज़रूरु यादि रखिजो तव्हां बि, ऐं अमड़ खे ज़रूरु चइजो। न मां अमड़ राति बि तव्हांखे दुआ करे पई, सुबुह बि करे पई, जीअं निंड मां उथी अमड़ मूंखे चयो वञ भाऊ ॾे, तव्हांखे दुकान वारे जे नाले चयो तव्हां वञो होॾे, मां चयुमि सही आहे अमड़, मां दुआ करे पई, मां वरी बि राति चवंदुमि तव्हांखे बि दुआ कंदी, जिन्हनि भाइरनि मदद कई आहे उन्हनि खे बि अमड़ दुआ कंदी, मौला उन्हनि खे बि ख़ुशि रखंदो, मदीने वारो साईं आबाद कंदो, तव्हांखे बि मौला ख़ुशि कंदो। आमीन आमीन साईं, सलामत हुजो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? मुंहिंजो नालो जी हज़ूर बख्श कबा, ज़ात भट्टी। ज़ात भट्टी। अच्छा बाबा, हिते असां आयासीं स्टेडियम रोड ते, हिकिड़े अहल बैत घराणो, हुनखे नलके समेत बोरिंग कराए ॾिनीसीं, उते वरी उन्हनि वटि हिकु मशीन हीअ एक्स्ट्रा इस्तेमालु थियल पई हुई, जेका ख़बर पई त तव्हांखे मशीन जी ज़रूरत आहे, बोरिंग तव्हां ठहिराई, सही आहे? हा भाउ, इहा अलाह साईं तव्हांखे वधाए, असां ग़रीबनि जो सुख कयो, बचड़ा सजड़ा ओ हेॾे वञनि था बि दड़का, हेॾे वञनि था बि दड़का,
इहो अलाह जे नाले असांखे नलको हणाए ॾियो ऐं असांजी मदद कयो। ज़िंदगी असां हिननि झूपड़ियुनि में गुज़ारी आहे। अबा को मस्जिद आहे, को स्कूल आहे, को ज़मीन आहे, को जाइ, को जॻह आहे। असां बि नेठि आहियूं पाकिस्तान जा मुस्लमान आहियूं ऐं इहा अलाह साईं तव्हांखे चलो वधायो। अलाह भलाई कंदो बाबा साईं। हिन महिल तव्हांजे लाइ इहा मूंखे ख़बर पई त बच्चनि खे ॾाढी तकलीफ़ अथसि ॾाढी। मशीन जी हा। ज़रूरत आहे। हा। उहा मशीन असां तव्हां ॾेखारियो मशीन। हीअ मशीन तव्हांजे लाइ असां खणी आया आहियूं जेका असांखे हिन वक़्तु तव्हांजी करे लख थी सघी। महिरबानी। ॿियो कोई हुकुम काम आहे त असां इंशाअल्लाह उहो बि तव्हांजो पूरो अलाह कंदासीं। साईं ख़ुशि कंदव। आमीन आमीन मिठो मोहम्मद ग़रीबनि जी मदद कंदव, तव्हांजो मदद क़ुर पाक हूंदो। आमीन।